पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियन जे अॻूणे सदर नाले वारे बर्क सियासतदान मखदूम मोहम्मद अमीन फ़हीम जी 8वीं वरसी जे सिलसिले में सरवरी जमायत जे रूहानी पेशवा मखदूम जमील ज़मा पंहिंजे मरहूम वालिद जी मज़ार ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी। उन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मखदूम मोहम्मद अमीन फ़हीम मरहूम पंहिंजी सॼी ॼमार मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत में वक़्फ़ कई। पाण पंहिंजे ख़ानदान सरवरी जमायत ऐं मुल्क क़ौम जी छपर छांव रहिया। सदन विछोड़े खां पोइ पैदा थियल ख़ाल भरिजी न सघियो आहे। ईंदड़ इलेक्शन ऐं मुल्क जी मौजूदा सियासी सूरत हाल बाबति पुछियल सवालनि जे जवाब में हुन चयो त पीपी जो रोज़े अवल खां मुतालबो रहियो आहे त गुज़िरियल हुकूमत जी मुदत पूरी थियण सां वक़्त ते चूंडूं करायूं वञनि। जेसीं ताईं नवाज़ शरीफ़ सिंध में अची इलेक्शन जी कैंपेन नथो हलाए उन वक़्त ताईं इहा ॻाल्हि चवणु सिंध में नून लीग सिंध में मुतहरिक सियासी किरदार अदा करे रही आहे। इहा ॻाल्हि सही नाहे। बाक़ी सियासी जमायतुनि में इख़्तिलाफ़ पाणी जे मिसल हूंदा आहिनि जेके कंहिं वक़्त में ख़त्म थी वञनि था। उन मौक़े ते चेयरमैन ज़िले काउंसिल सां गॾु अली हसन हिंगोरजो, चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी हाला गुल मोहम्मद पंवर समेत मौजूदीन ऐं सरवरी जमायत जे ख़लीफ़नि जो वॾो अंग मौजूदु हो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।